बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। मिर्ज़ा कलीच बेग पंहिंजी किताब में लिखे थो त पंवर या पंहार अरबनि जे नस्ल मां आहिनि जे संदन फतेह खां पोइ सिंध में अची रहिया। उहे हारिस जो औलाद आहिनि। हिननि जो हिकिड़ो सरदार मीर पंहार नाले सन 1108 हिजरी यानी सन 1696 ईस्वी धारे मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जे ॾींहं में बखर जे हकुम खां लश्कर वठी आयो, जंहिंजो सिपह सालार सेवीअ जो हाकुम मिर्ज़ा ख़ान हो ऐं मियाँ नसीर मोहम्मद साण विड़ियो, जो हुन उते अची नालो कढियो ऐं मुरीद गॾु कया हुआईं। पर पोइ सलह थियो ऐं मियाँ खे औरंगज़ेब बादशाह ॾे ॾियारे मोकिलियऊं, जंहिं बंदि रखियसि। पर पोइ सिगो ई भॼी निकितो ऐं वरी अची पंवारनि जे मुल्क में खारीअ जो शहर ॿधियूं में रहियो ऐं हटड़ीअ जो ॻोठु पंहिंजनि मुरीदनि फ़क़ीरनि खे ॾिनाई। सन 1113 हिजरी सन 1706 ईस्वी धारे मियाँ नसीर मोहम्मद जे मरण खां पोइ संदसि पुटु मियाँ दीन मोहम्मद सां विड़ी लड़ाई कयऊं, पर नेठि हिन उन्हनि खे जीते पंहिंजी ज़ेर दस्त कयो। उन्हनि मां घणा पोइ निकिरी शिकारपुर में अची रहिया, जो संदन ख़ासि शहर हो। पर मियाँ यार मोहम्मद कलोड़े जे ॾींहं में कलोड़ा उते बि अची निकिता ऐं उते पंहिंजो शहर ख़ुदाबाद ॿधाऊं ऐं उतां आसपास मुल्क में पखेड़ण लॻा। पंवार बुरफ़तनि ऐं जोखियुनि सां बि ॻंढियल आहिनि। ज़ातियुनि जे इंसाइक्लोपीडिया किताब में लिखियलु आहे त पंवार अरब आहिनि जेके वालिदा बीबी हलीमा दाई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हारिस बनी हारिस जो औलाद आहिनि। ही मोहम्मद बिन कासिम सां गॾु आया हुआ। सिंध फतेह करण खां पोइ सिंध में रहिजी विया। हिननि जे सरदार जो नालो मीर पंहार हो। पंवार मियाँ यार मोहम्मद कलोड़े जे असर हेठि हुआ। संदन इजाज़त बुरफ़तनि ऐं जोखियुनि सां हुई। यस सादिक़ अलीअ पंवारनि खे समा क़बीले मां ॼाणायो आहे, जिन जा ख़ासि पाड़ा आहिनि अछड़ा, अबाणी, बदरी, बागराणी, बंदाणी, बातरा, हीरा, काका, कणू बराणी, काठड़ा, खुज, लधाणी, लंगाणी, माहिया, शेख पंवर, भरट, कमालाणी, यूसफाणी, हीसभाणी, ॾोतर, बंभर पोटा, काराणी, ईसाणी, मलूचा, मलोजा, तालबाणी। कराची में राजपूत मुस्लमाननि जे हिकु पाड़े जो नालो पंवार आहे, जिन जो चवणु आहे त असां पंवर आहियूं। असांजा अज़ीज़ राजपूताना में रहनि था, जेके पाण खे पंवर ऐं पंवार सॾाइनि था। सिंध जो हिकु ॿियो मोरख जेको लिखे थो पंहिंजी किताब ज़ातियुनि क़ौमनि ऐं क़बीलनि जी इंसाइक्लोपीडिया, जंहिंमें अयाज़ भागत लिखे पियो त पंवार अग्नि कुल जी टीं ज़ात आहे। पंवार पंहिंजो तसलुस नस्ब हज़रत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दाई बीबी हलीमा सां मिलाईंदा आहिनि। जीअं त हिते हर क़बीलो अक्सर करे पंहिंजो नस्ल अरब जे कंहिं ख़ानदान सां या कंहिं क़बीले सां ॻंढे छॾींदो आहे। तंहिं करे हिननि बि ईअं ई कयो। मखदूम मोहम्मद हाशिम ठटीवे जहिड़े वॾे आलम बि पंहिंजो नस्ल अरब सां हीअं ई गॾियो आहे। मोहम्मद हाशिम बिन अब्दुल गफ़ूर बिन अब्दुल रहमान बिन अब्दुल लतीफ़ बिन अब्दुल रहमान बिन ख़ैरुद्दीन सिंधी, जेको हज़रत हारिस जी औलाद मां हो। अहिड़ीअ तरह ई पंवार ज़ात जो आलम बि अरब थी वियो। पंवार राजपूत जो अहम पाड़ो आहे। किताब लिखनि था त पंवार जो भाउ मौर्य हो, जंहिं मां चंद्रगुप्त मौर्य हो, जंहिं हिंद में मौर्य ख़ानदान जो बुनियादु विधो। हिन सिकंदर मक़दूनी खां पोइ आज़ादीअ जो अलम बुलंद कयो हो ऐं सिंध खे यूनाननि खां आज़ादी ॾियाराई हुई। मयसर बि पंवार जो वॾो पाड़ो ॼाणायो वियो आहे ऐं पंवार खे सोडे जो पाड़ो बि करे लिखियो अथनि। हीअ त हुयूं कुझु किताबनि जूं तारीख़ूं। अगरि वधीक तारीख़ मिली त इनशाअल्लाह अवां सां ज़रूरु शेयर कंदासीं। पंहिंजी राय बि ॾियो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।